उन्हनि खे मार रेप करे उहे वाक़िया थियनि पिया। असीं डामशोर में मौजूदु आहियूं। हिते ई ताज़ो ई मांझंद में इहो तव्हांखे इल्म में हूंदो, इहो वाक़ियो थियो। उन में 7 ॾींहं थी विया आहिनि, उहे बि क़ातिल गिरफ़्तार। छा था सम्झो इन्हनि वाक़ियनि जे जेको अमल छो नथो थिए जेके इन में आहिनि? हिकु त मां इन मांझंद वाक़िए जी मज़म्मत बि कयां थो ऐं मां इन जे लाइ DIG सां पाण पंहिंजे आला सतही वफ़द सां अब्दुर्रज़ाक़ आबिद लाको साहब मूंसां गॾु हो, मौलाना ताज मोहम्मद नायूं साहब मूंसां गॾु हो, हाजी अब्दुल मालिक तालपुर साहब मूंसां गॾु हो। मां DIG साहब सां मिलियुसि ऐं उन में उन्हनि काफ़ी पेशरफ़्त कई आहे, लेकिन पुलिस खां पहिरियां उन हवाले सां जेका पुलिस मूंसां इन्वेस्टिगेशन शेयर कई आहे, मां मुनासिब नथो सम्झां त मां मीडिया सां शेयर कयां। पुलिस पाण शेयर कंदी, लेकिन मां मज़म्मत बि कयां थो, गिरफ़्तारी जो मुतालबो भी किया तो, शायद तव्हांखे जल्द रिज़ल्ट भी पुलिस ॾींदी। लेकिन मां ॿ वजूहात सम्झां थो। हिकु, दीन खां दूरी। अॼु असां नाले जा मुस्लमान आहियूं, इस्लाम नाले जी असां में शइ न आहे। अॼु असांखे ख़ौफ़ ख़ुदा असांजे दिलनि मां निकिरी वियो आहे। असांजे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे बच्चनि खे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात खां रूशनास करायूं, ताकि उन्हनि जे अंदरि इंसानियत जो अंसर ज़िंदा हुजे। ॿियो, उन्हनि जा जेका पुठ भराई करण वारा आहे, माना इहे वारदातूं छो थियूं थियनि? इहे वारदातूं थियनि थियूं नशे जे करे, आइस जे करे, अफ़ीम जे करे, शराब जे करे, गुटके जे करे। जॾहिं नौजवान नशे जो आदी थिए थो, अॼु यूनिवर्सिटियुनि जो हाल छा आहे? तव्हां वञो न पंहिंजे जामशोर जी यूनिवर्सिटियुनि में, आइस खुलेआम थो हले। इन्हनि आइस ऐं शराब ऐं कोकेन जे पुॼाइण वारा ऐं उन्हनि पुॼाइण वारनि जी सरपरस्ती करण वारा, उन्हनि खे ट्यास ते टंगण घुर्जे, जिन असांजे नौजवान नस्ल खे नशे जो आदी बणाए करे उनखे तबाही जे किनारे ते पुॼायो आहे। मां सम्झां थो त इहे 2 वजह आहिनि जिन जे करे हर आए ॾींहुं ॿारनि सां रेप जा केस वधनि था।